नाज़िन टनो गुलाम हैदर जे ॻोठ हाजी रमज़ान वरड़ में नौजवान अहमद हुसैन वरड़ दिमाग़ी बीमारी सबब गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ज़ंजीरुनि में जखियल आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नूर हसन बागरानी। तहलके टंडे गुलाम हैदर जे ॻोठ हाजी रमज़ान वरड़ में 26 वरियनि जो नौजवान अहमद हुसैन वरड़ दिमाग़ी बीमारी सबब गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। ग़रीब पीर सन अशरफ वरड़ संदसि पुट जी हालत बाबति चवे थो त हिन जे पुट जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुअण सबब खेसि मजबूरन ज़ंजीरनि में ॿधो आहे। जॾहिं उन जूं ज़ंजीरूं खोलियूं था त हू पाड़े वारनि तोड़े घर भातियुनि सां विढ़े थो। नौजवान अहमद हुसैन जी बहनरन ऐं संदसि वालिद जो चवण आहे त असां ग़रीब मिस्कीन आहियूं, उन करे अहमद हुसैन जो इलाज नथा कराए सघूं। 12 साल खां वठी दिमाग़ जो चक्कर आहे, ख़बर छा आहे, ॻोठ वारनि सां सभिनी सां विढ़े थो। उहे सभु माण्हू भॼो वञनि, सभिनी सां विढ़े लिकियो वञनि की 12 सां वठण सां कंहिंखे मारियो आहे वीचारे खे 2 टे ॼणनि खां। पोइ असीं वीचारे खे ॿधी छॾियो आहे। असीं बि वीचारा ग़रीब केॾा कयूं, रोई रोई अखियुनि में ॻोढ़ा। मुंहिंजो पीउ बि बीमार, मुंहिंजी माउ बि पोड़ी, पीउ सन, भाउ भेणूं असीं वेठा आहियूं, किथां आणूं किथां खायूं। इहो ई असांजो हिकिड़ो भाउ आहे, ॿियो बिजली में वियो हलियो, सफ़ा बीमार आहे, सफ़ा किरे काए माना दवा ई कोन्हे, केरु किथां आणियूं करायूं भाउ, कोई इलाज ही कोन्हे कि पैसा चंद करायूं न। हिकिड़ा भाउ इहो आहे कमाए केरु ग़रीबनि खे केरु ॾींदो, केरु कंदो। ही पंहिंजा टपटाड़ी सभु माल वझो विकिणी जेको आहे भरोसो भरोसो उहो पुट जे पोयां ॾाहीं। हुन पुट जे वीचारे जे ॾुखनि में पाण बीमार माई वीचारी पोरियो करे हुतां हुतां पिनी मंगी अचे, उहो खाराइनि त 2 भेणूं वेठियूं आहिनि। वीचारो कैमरामैन रियाज़ अमीन सां गॾु नूर हसन बागरानी, आवाज़ TV न्यूज़ टंडो गुलाम हैदर।